आज सुरन मोहिदीन आहारा, सुनत वचन कह पवन कुमारा। राम काज करी फिरी मैं आवो, सीता कई सुधी प्रभु ही सुनावो। इन जो भावार्थ कि अज देवताउन मुखे भोजन ॾिनो आहे। अज देवताउन इएं चयो सुरसा, सरपंच जी कुल देवी सुरसा जॾहिं इएं चयो हनुमान जे साम्हूं कि अज देवताउन मुखे भोजन ॾिनो आहे। अहिड़ा वचन ॿुधी करे पवन पुत्र हनुमान जी चयो सुरसा खे कि मां श्री राम जो कारज पूर्ण करे करे लौटी अचां, मोटी अचां ऐं सीता माता सीता जी ख़बर प्रभु श्री राम के ॿुधाए रखां। पोए तो मुखे खाई रखजां। अॻियां था चवनि बाबा तुलसीदास कि हनुमान जी सां सुरसा इएं चयो कि रुक, हिते रुकी वञे, किथे पियो वञी? वायु जे रास्ते मूंखे तोखे खाइणो आहे, तू मुंहिंजो भोजन आहीं। अॼु देवताउनि मूंखे तोखे आहार स्वरूप ॾिनो आहे। सुरसा जे मुख सां देवताउनि जो नालो ॿुधी वह सुरसा जी वाणी में झलकतो प्रेम ॾिसी, सुरसा जी वाणी में प्रेम के ॾिसी हनुमान जी भी प्रेम पूर्वक सुरसा सा चयो कि हे देवी, एतरी भी छा जल्दी आहे मूंखे खाइण जी? मञा तो तोखे भुख लगी आहे, पर एतरी भी जल्दी छा आहे मूंखे खाइण जी? थोड़ो रुकी वञ। पोइ तूं ऐं तुंहिंजा देवताऊं सभिनी जो मां आहार थींदमि। सभिनीनि खे भर पेट आहार मिलंदो मुंहिंजे रूप में। बस हिक भेरो मां प्रभु श्री राम जो कारज पूर्ण करे हिते अची मोटी अचां ऐं माता जानकी जी सूचना प्रभु श्री राम के ॾियां। पोइ तूं वीचार करे रखजां कि तोखे अकेलो मूंखे खाइणो आहे या पंहिंजे देवताउनि वटि खणी वञिणो आहे। देवताऊं मूंखे खाईंदा। अरे 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 रे, बस एतिरी मूंखे मोहलत ॾेई रख। हे देवी, मूंखे एतिरी मोहलत ॾेई रख। जय श्री राम, प्रभु श्री राम। जय हनुमान प्रभु श्री राम।